फरमान खुद खुदा जो रब तो फरमाए अन्नज़्र सहमुन मस्मूमुन मिन सिहाम इब्लीस। पराई औरत दे नजर करन या शैतान जे तीरन मझा हिकड़ो ज़हर आलूद तीर। पराई औरत के ॾिसे यो तीर आ जेको दिल में लगी पयो। मन तरकहा मिन मखाफती। रब तो फरमाए तो मुझे खौफ में पराई औरत के ॾिसण बाने छॾे ॾिनो तो मता रब नाराज़ थी पवे, मता मालिक की गाल न वणे। मुझे खौफ में पराए औरत के ॾिसण का पान के रोकई। अबदलतहु ईमानन यजिदु हलावतहु फी क़ल्बी। रब फरमाए तो उन्हें जे एवज़ में जेको पराई औरत के न ॾिठई उन्हें जे बदले में मां अल्लाह उन जे दिल में ईमान जी लज़्ज़त ॾींदुसि जेका मज़ो पाण चखंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी बचो सुभान अल्लाह। हिकड़े तीर जे बदले में जेको जख्मी करे विझे हा, जेको दिल के जख्मी करे विझे हा, ज़हन के परेशान करे विझे हा, जेको तुझे ख्यालात के परेशान करे विझे हा, उन तीर का पान के बचाई। उन जे एवज़ मुझो रब तो फरमाए त तुझे अंदर में ईमान जी हलावत, ईमान जो बेठा जो मां रब तो कयो। सौदो सस्तो थियो या महांगो थियो, भलो थियो या खराब थियो। हाँ पर नंग न थियो, पर इन औरतुन ने न निहारी, गर्दन झुकायो। अगर ओच तो सामो अची वने गर्दन झुकायो तो अल्लाह जे ज़िक्र दे मुतवज्जो थियो तो ज़िक्र जी हलावत ऐं ज़िक्र जो मज़ो रब तवा ॾिसो आज़माए। ओचितो नज़र साम्हूं परियूं मुंहुं खुलियल नज़र अची वञे तव्हां गर्दन झुकायो, मुंहुं ॿिए पासे कयो, पोइ ॾिसो त उनजो बदिलो मुंहिंजो रब तव्हांखे कहिड़ो ॾिनो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु का मरवी हदीस है, इमाम बैहक़ी रिवायत आनी। सोने सरदार मदीने वाले ताजदार फरमाए मा मिन मुस्लिमिन यंजुरु इला महासिन इम्रातिन थुम्मा यग़ुद्दु बसरहु इल्ला अहदसल्लाहु लहु इबादतन यजिदु हलावतहा फी क़ल्बी। पराई औरत जा महासिन, उनजो हुस्न, उनजो जमाल सामो मुंह उघाड़ी औरत अची वई, पोइ हिन छा कयो, अल्लाह जो खौफ रखे गर्दन न झुकायो, अखियूं खणी बंद कयो, मता मुंहिंजो रब रुसी न पवे। इहा शइ मुंहिंजे लाइ रब हराम कई आहे, इन शइ जो ॾिसण मुंहिंजे लाइ रब हराम कयो आहे। उन हराम खां पंहिंजे अखि खे बचाए थो। मदीने वाला साईं फरमाइनि था त इन जे बदले में अल्लाह उनखे इबादत की लज़्ज़त, हलावत ऐं मज़ो नसीब फरमाए।